नौशेरा फिरोज़ शहर में ककाशा मोहल्ला वार्ड नंबर 4 जा रहवासी सैयद ऐं उन्हनि जूं औरतूं पंहिंजे ई सैयदनि जे ज़ुल्म खां तंग थी नेशनल प्रेस क्लब अची एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सैयद हज़ूर शाह, सैयद सलमान शाह, सैयद नदीम शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी सैयद हाजी शाह इमाम बारगाह ऐं दरगाह सैयद हाजी शाह जे नाले सां 1974 खां पीढ़ी ब पीढ़ी हलंदी अचे थी, पर हाणे सैयद यूसुफ शाह, सैयद ज़ाहिद शाह, सैयद इकराम शाह, ASI मोहम्मद शाह पुलिस जमादार आहे, अब्दुल्ला शाह रिटायर्ड पुलिस ऑफिसर ऐं ॿिया असांखे पंहिंजी दरगाह ते कमु नथा कराइण ॾियनि। कुझु ॾींहं अॻु असांजी औरतुनि सां बि विड़िया हुआ, उहा बि असां NC दाख़िल कराई आहे, कोर्ट मां बि केस असां खटियो आहे, पोइ बि पुलिस रोज़ु असांखे परेशान कनि था। ऐं असां IG सिंध DIG SSP नौशेरो फिरोज़ खां मुतालबो था कयूं त फ़ौरन हिननि माण्हुनि के ख़िलाफ़ कदम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कंदासीं। असांखे कुझु बि थियो त हिन जा ज़िम्मेवार मथियां माण्हू हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।